मस्त कलंदर अली दा पहला नंबर। हाँ तुझे चौदगी में कौन था चवन? द मस्त कलंदर अली दा पहला नंबर। मौलवी साहब का माचो दमान द मस्त कलंदर अबू बकर दा पहला नंबर। अबू बकर दा मां केर थींदो? हाँ ओ चौदगी वारो जरा तवज्जो तकियो काश तहां जागंदा हुजो। हा हिनके चयोम त 10 बजे तकरीर ॾे मांखे, काश तहां जागंदा हुजो। हा अॼु मां मुंहिंजो मां वाह जो मूड हो, पर जहिड़ा तहां जा मुहांडरा आहिनि मां ॿेड़ी तकीर कंदुसि इंशाअल्लाह। काश तहां जागंदा हुजो। हा तवज्जो तकियो चवन था अली दा पहला नंबर अबू बकर दा मां केर थींदो? हाँ मुझा मुल्ला ऐं मौलवी केर थींदा आहिनि? मुझे शेखुल हदीस केर थींदो आहे जेको सोहणे अबू बकर, सोहणे उमर, सोहणे उस्मान, सोहणे अली में नंबर विरहाए? हिन में कहिड़ी जुर्रत आहे? हिननि में कहिड़ी ताक़त आहे? हे अबू बकर, उमर, उस्मान ऐं अली में नंबर विरहाइन। अल्लाह जो कसम नंबरन विरहाइण वारो मां ना आहियां, मुंहिंजो मुल्लो ऐं मौलवी ना है। इन्हनि में नंबरन विरहाइण वारो मदीने जो मीर पाण है। इन्हनि में नंबरन विरहाइण वारो मदीने जो मीर आहे। तू जुम्मे जे ॾींहुं जुम्मे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद वेंदो आहे। तुंहिंजे मस्जिद जो मौलवी जुम्मे जी नमाज़ खां पहिरियों जुम्मे जो ख़ुतबो पढ़ंदो आहे। तुझो मौलवी जुम्मे जे खुतबे में मदीने जे मीर जी ही हदीस पढ़ंदो आ, संजन जो है फरमान पढ़ंदो आ। मौलवी छा चवंदो आ? हर जुम्मे जे खुतबे में मौलवी हे फरमान पढ़ंदो आ मदीने जे मीर जो, ये हदीस पढ़ंदो आ। और हम उम्मती बि उम्मती अबू बकर वअशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वअस्तक़हुम हयान उस्मान वअक़ज़ाहुम अली। मौलवी पढ़ंदो या न पढ़ंदो? अब यह हदीस हर जुम्मे ते मौलवी नमाज को पहिरियों खुतबे में पढ़ंदो या न पढ़ंदो? या मदीने जे मीर जी हदीस आ। साईं जन फरमायो और हम उम्मती बि उम्मती अबू बकर वअशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर वअस्तक़हुम हयान उस्मान वअक़ज़ाहुम अली। मुंह ते एतराफ़ छो करे? मदीने जे मीर को पुछ न साईं ता अबू बकर जो नालो पहिरियों छो वरतो, उमर जो नालो 2 नंबर ते छो वरतो, जनाब उस्मान जो नालो 3 नंबर ते